الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الرسل المبجلين حبيبنا محمد وعلى آله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لن تنالوا البر حتى تنفقوا مما تحبون. صدق الله مولانا العلي العظيم. मुसलमान भाइयों, अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद जी की मुबारक आयत का चंद लफ्ज़ है फकीर तिलावत किया, जिनमें अल्लाह ताला इरशाद फरमाया लन तनालुल बिर्र, तव्हां हरगिज़ नेकी हासिल न करे सघंदो, नेक न बणजी सघंदो हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून, इस ताईं जो जेका शे तव्हां खे वणे थी, पसंदीदा आहे, उहा शे अल्लाह जी राह में ख़र्च न करे ॾेखारियो। जैसा तव्हां खे मोहब्बत आहे, जेका तव्हां खे वणे थी, जेका शे तव्हां जी पसंदीदा आहे, हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी मोहब्बत आहे, हर कंहिंखे पंहिंजी पंहिंजी शयूं वणनि थियूं, पसंदीदा आहिनि। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए जेसी उहे शयूं अल्लाह जी राह में ख़र्च न कंदो, तेसी तव्हां नेकी हासिल कोन करे सघंदो। इन में अल्लाह ताला बाननि खे, मदीने वारे साईं जे उम्मतनि खे अल्लाह जी राह में ख़र्च करण ॾांहुं रग़बत ॾियारी आहे। अल्लाह जी राह में ख़ैर ख़ैरात करण जी, अल्लाह जी राह में ॾियण जी, बुख़ल खां बचण जी, सखावत करण जी अल्लाह ताला तरगीब ॾिनी आहे। जेको मानो अल्लाह जी राह में ख़ैर करे, रब जी राह में ख़र्च करे, मदीने वाले साईं फरमायो त अल्लाह ताला उनखे खुटाईंदो न आहे, बल्कि उनजी नेमतुनि खे अञा वधाईंदो आहे। भले में भलो मुसलमान उहो आहे जेको पंहिंजी हलाल कमाई मां, नेक साले मानो उहो आहे जेको पंहिंजे हलाल कमाई मझां, पंहिंजी मेहनत मज़दूरी मझां कुझु हिसो पंहिंजे मालिक रब जे नाले ते ख़ैरात करण वारो हुजे, रब जी राह में ख़र्च करण वारो हुजे। ऐं रमज़ान मुबारक जो महीनो अल्लाह ताला ख़ैर ख़ैरात जो महीनो बणायो। रमज़ान महज़ रोज़े रखण जो नालो न आहे, रमज़ान महज़ तरावीह पढ़ण जो नालो न आहे, रमज़ान मुबारक बस कुंड वसाए ऐं मुराक़बे करण जो नालो न आहे। रमज़ान मुबारक जो महीनो मदीने वाले साईं पंहिंजे अमल सां सेखारियो त नमाज़ पढ़ो, रोज़ो रखो, पर मूं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो इहो आहे जो अल्लाह जी राह में ख़ैरात करण वारा सय्यदा तय्यबा ताहिरा अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाए थी त जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो हुयो, रमज़ान मुबारक जूं घड़ियूं ईंदियूं हुयूं त रसूल आज़म सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अल्लाह जी राह में ईअं ख़ैरात कंदा हुया, ईअं सखावत कंदा हुया, जे तेज़ हवा लॻंदी आहे, हर शइ उॾाए खणी वेंदी आहे, महबूब सुणब हर शइ अल्लाह जी राह में ईअं ख़र्च करे ॾेखारे। सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में असां फरमाए थी जॾहिं रमज़ान मुबारक जो पोयों अशरो ईंदो हुयो, आख़िरी ॾहो, त महबूब चेल खे संदरो ॿधंदा हुआ, चित में भरन चेल खे संदरो ॿधंदा हुया अल्लाह जी इबादत जे लाइ। ऐं जिब्रील ईंदो हुयो साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात जे लाइ। रमज़ान में घणो जिब्रील रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात जे लाइ ईंदो हुयो। महबूब जिब्रील सां क़ुरान बि पढ़ंदा हुया, ऐं जॾहिं जिब्रील खे ॾिसंदा हुया त अल्लाह जी राह में घणी ख़ैरात फरमाईंदा हुया। मुंहिंजा दोस्तो, हर अमल तव्हांजी पंहिंजी ज़ात जे लाइ आहे, हर अमल
जेको तव्हां कयो था वो तव्हांजे लाइ आहे, तव्हांजी ज़ात जे लाइ आहे। नमाज़ इंसान जे लाइ आहे, रोज़ो माण्हू जी पंहिंजी ज़ात जे लाइ आहे, दाढ़ी रखीसीं पंहिंजे फ़ाइदे जे लाइ आहे, मस्जिद में अची वेठासीं इहो असांजो पंहिंजो ज़ाती अमल आहे, इन जो अजर सवाब असांखे मिलंदो। पर ख़ैरात करण सां न सिर्फ़ तव्हांखे अजर मिलंदो पर इन सां अल्लाह जी मखलूक खे फ़ाइदो पहुचंदो आहे। ऐं अल्लाह खे पंहिंजी मखलूक सां ॾाढो प्यार आहे, अल्लाह खे पंहिंजी मखलूक सां ॾाढी मोहबत आहे। इंसान त इंसान आहिनि पर अल्लाह हैवाननि खे बि पसंदि फरमाईंदो आहे। अल्लाह ताला उन्हनि सां नेकी कंदड़ सां बि अल्लाह भलाई फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह। खैरुन नास मन यनफउ नास। मदीने वारे साईं फरमायो तव्हां में भला माण्हू उहे आहिनि जेके ॿियनि माण्हुनि खे नफ़ो पहुचाइण वारा आहिनि। अब सुजाग वेठा आहिनि सदा पिया। खैरुन नास मन यनफउ नास। मुझे दिल पर नबी तो फरमाए तव्हां में भला उहे न आहिनि जेके वॾी गाॾी ते चढ़ी अचनि, वॾे घर में रहण वारा हुजनि। तव्हां में भला उहे न आहिनि जेके वॾे उहिदे ते फाइज़ हुजनि, वॾे असेंबली हॉल में वेहण वारा हुजनि। उहे भला न आहिनि, भला उहे आहिनि जेके माण्हुनि खे नफ़ो ऐं फ़ाइदो पहुचाइण वारा आहिनि। सम्झो था रमज़ान कंहिंखे सहरी कराए, रमज़ान में कंहिंखे इफ्तारी कराए, अल्लाह ताला रोज़े रखण वारे खे त अजुर ॾींदो आहे पर रोज़े रखाइण वारे खे अजुर अता फरमाईंदो। रोज़े खोलण वारे खे त अजुर सवाब ॾींदो आहे पर रोज़े खोलाइण वारे खे अञा वधीक अजुर अता फरमाईंदो। पाण बि रोज़ो रखियईं, दस्तरख़्वान विछाई त चल मुस्लमान जे मुंहिंजे दस्तरख़्वान ते मूंसां गॾु रोज़ो खोलनि, मूंसां गॾिजी वेही इफ्तार कनि। मदीने वारे साईं फरमायो जेतिरा माण्हू उन जे दस्तरख़्वान ते वेही रोज़ो खोलींदा उन्हनि खे पंहिंजे रोज़े जो अजुर मिलंदो, पर जेतिरो उन्हनि खे उन्हनि जे रोज़े जो अजुर मिलियो रोज़े खोलाइण वारे खे अल्लाह ताला रोज़े खोलाइण जो बदिले उन्हनि सभिनी रोज़ाइतनि जेतिरे रोज़े रखण जो अजुर ऐं सवाब अता मतलब आहे त 10 रोज़ाइतनि खे पंहिंजे दोस्त दस्तरख़्वान ते तव्हां मानी कराई, तव्हां रोज़ो खोलायो, हुननि खे 10 ॾींहंनि खे पंहिंजो अजुर मिलंदो। हुननि खे जेतिरो अजुर मिलियो 10 रोज़नि जो सवाब अल्लाह तुंहिंजे खाते में लिखाए छॾींदो। सुभान अल्लाह। जा दोस्तो रमज़ान ख़र्च करण जो महीनो आहे। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए, रब कायनात फरमायो, रब ज़ुल जलाल वल इकराम पंहिंजे पाक कलाम क़ुरान मजीद में फरमायो त इन्नमस सदक़ात लिल फुक़राए वल मसाकीन वल आमिलीन अलैहिल मुअल्लफति क़ुलूबुहुम व फिर रिक़ाब वल गारिमीन व फी सबीलिल्लाहि व इब्निस सबील फरीदतम मिनल्लाहि वल्लाहु अलीमुन हकीम। बेशक सदका खैरात सिर्फ मिस्कीन ऐं गरीबन जे लाइ। तव्हां जेको ख़र्च कयो था अल्लाह तव्हांखे ॾिनो आहे, उन में तव्हांजे लाइ हिस्सो आहे अल्लाह जो हिस्सो पंहिंजे मुआशरे में उन्हनि ते ख़र्च कयो जेके गरीब आहिनि, मिस्कीन आहिनि ऐं जेके खैरात गॾु करण ते मुक़ररु थियल आहिनि, जंहिंजी दिलनि में इस्लाम लाइ माइल करणो हुजे माण्हुनि ते उन्हनि ते ख़र्च कयो जेके दीन ते रग़बत करण वारा हुजनि। तव्हांजो माल उते ख़र्च थिए, क़ुरान इशारो थो ॾे, तव्हांजो माल उन जाइ ते ख़र्च थिए जिते माण्हुनि खे त नफ़ो पहुचे पर तव्हांजे माल जे ज़रिए, तव्हांजी खैरात जे ज़रिए अल्लाह जे दीन खे बि नफ़ो पहुचण वारो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लज़ीन युनफ़िक़ून अम्वालहुम बिल्लैल। अल्लाह जो क़ुरान में फरमाए जेके रातियुनि जो अल्लाह जी राह में ख़र्च कंदा आहिनि, वन्नहार ऐं ॾींहं जो अल्लाह जी राह में ख़र्च कंदा आहिनि, सिरन व अलानियतन, पोइ अलल ऐलान ख़ैरात कनि या लिखी छुपी ऐलान अल्लाह जी राह में ख़ैरात कनि, फलहुम अजरुहुम इंद रब्बिहिम वला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। पहिरियों इनाम त इहो मां अल्लाह ॾींदुसि जेके लिखी या ज़ाहिर ज़रूर अल्लाह जी राह में ख़ैरात कनि, ॾींहुं हुजे या राति हुजे, हर हाल में रब जी राह में ख़र्च करण वारा आहिनि। फलहुम अजरुहुम इंद रब्बिहिम, उन्हनि जो अजर मूं अल्लाह पालनहार वटि आहे।
ऐं जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो वला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, जॾहिं माण्हू ड्रिजंदा अल्लाह जे डमर खां, कहर खां, जहन्नम खां, पुलसरात खां, अल्लाह जे बाहिन खां, अल्लाह जे अज़ाबनि खां, हे जेको अल्लाह जी राह में ख़र्च करण वारो ईंदो मुंहिंजो दिलि भर नबी थो फरमाए इन ते को खौफ न हूंदो, इन जे मथां को गम न हूंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं मदीने वाले साईं फरमायो मसलुल लज़ीन युनफिकून अमवालहुम, क़ुरान जी आयत गौर सां ॿुधो, मसलुल लज़ीन युनफिकून अमवालहुम फी सबीलिल्लाह, उहे माण्हू जेके अल्लाह जी राह में ख़र्च करण वारा आहिनि, रब जी राह में ॾियनि था, उनजो मिसाल ई आहे। अल्लाह क़ुरान में मिसाल ॾिनो आहे। रब थो फरमाए कमसल हब्बतिन अंबतत सबअ सनाबिलिन, जीअं तव्हां हिकिड़ो दाणो पोखियो त दाणे मथां 7 संग पैदा थींदा आहिनि, हिकिड़े दाणे मथां 7 संग पैदा थींदा आहिनि। फी कुल्लि कुंबलतिन मिअतु हब्बतिन, ऐं हर संग में अल्लाह रब्बुल इज़्ज़त 100 दाणा पैदा फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह। तव्हां अल्लाह जी राह में ख़ैरात कयो, अल्लाह जो क़ुरान थो फरमाए इन जो मिसाल ईअं आहे, इन जो मिसाल ईअं आहे जो तव्हां को कणिक जो दाणो लॻायो पंहिंजी ॿनीअ में हिकिड़ो दाणो छॾियो, हिकिड़े दाणे मां 7 सला निकिरंदा आहिनि, 7 सला निकिरंदा आहिनि, 7 खोशा निकिरंदा आहिनि, 7 संग थींदा आहिनि। हर खोशे में, हर संग में तव्हांखे 100 दाणा अता कया वेंदा। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए रुपयो रब जी राह में ख़ैरात कयो, अल्लाह तव्हांखे 700 गुणनि जेतिरो अजर अता फरमाईंदो। हिकिड़ी तव्हांजी नेकी खे, हिकिड़े तव्हांजे रुपए ख़ैरात करण खे, निमाज़ पढ़ियव निमाज़ जो ई अजर मिलंदो, हिकिड़ी निमाज़, रोज़ो रखियव रोज़े जो अजर मिलंदो, तव्हां ॿिया अमल कयो उनजो अजर ओतिरो मिलंदो। पर अल्लाह जी राह में ख़ैरात कयो, अल्लाह जो क़ुरान थो फरमाए हिकिड़े रुपए जे बदिले अल्लाह तव्हांखे 700 गुना अजर अता फरमाईंदो। दोस्तो ॿुधायो सौदो सस्तो आहे कि न महांगो आहे? ॻाल्हायो, सौदो सस्तो आहे महांगो? अल्लाह युदाइफु लिमन यशा, अल्लाह जंहिंखे चाहे घणो वधाए छॾे, जंहिंखे ॿीणो करे अता फरमाए, वधाए अता करे। अल्लाहु वासिउन अलीम, अल्लाह वॾो वुसअत रखण वारो ऐं इल्म वारो आहे। अल्लाह खे ख़बर आहे त केरु मुंहिंजे नाले ते ख़र्च कनि था, केरु मूं रब जी राह में ख़ैरात कनि था, मूं अल्लाह खे ख़बर आहे, उन्हनि खे मां अल्लाह पाण वधाइण वारो आहियां। सुभान अल्लाह। ऐं ॿी जॻह ते सूरह बक़रा में अल्लाह ताला थो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू अनफिकू मिन तय्यिबाति मा कसबतुम, हे ईमान वारो तव्हां जेको पाकीज़ा हलाल कमायो था न, मेहनत मज़दूरी कयो था, तव्हां मुशक्क़त कई, पघर वहायो, उन मां जेको तव्हां माल कमायो, कसबतुम तव्हां कमायो आहे, अनफिकू अल्लाह जी राह में ख़र्च कंदा कयो। अजीब ॻाल्हि आहे, कमायूं असां, अल्लाह थो फरमाए तव्हां मुंहिंजे नाले ते ख़र्च कयो। अल्लाह ताला पंहिंजे ॿारनि खे हिर्स थो ॾियारे त तव्हां दुनिया जी मोहबत न रखो, अल्लाह जी मोहबत रखो। तव्हां वटि लख पिया हुजनि, करोड़ पिया हुजनि, बैंक बैलेंस हुजे, उहो सखणो माल तव्हांजो हिते पियो हूंदो, उनजो फ़ाइदो न आहे, उनजो फ़ाइदो तव्हां जेतिरो वरितो सो वरितो। हरीस माण्हू त हूअं ई पैसा ख़र्च कोन कंदो आहे, लिकाए वेठो हूंदो आहे। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए उहो जेको पैसो तव्हां अल्लाह जी राह में ख़र्च कयो, असुल मिल्कियत माल अल्लाह तव्हांजो इहो बणायो आहे। मदीने वारे साईं फरमायो तव्हांजो हिसो इहो आहे जेको तव्हां खाधो, तव्हां पीतो ऐं तव्हां पहिरियो, जेको तव्हां खाधो, जेको पीतो ऐं जेको पहिरियो। मदीने वारे साईं फरमायो तव्हांजी मिल्कियत ई आहे, बाक़ी ॿी जेका मिल्कियत आहे, तव्हां केतिरो बि माल जमा कयो, उहो तव्हां मरंदो तव्हांजो न आहे, तव्हांजे पोयनि जो आहे। इन खां भलो आहे माण्हू उहो ख़र्च करे जेको अल्लाह जी राह में माण्हू ख़ैरात करे। ऐं जेको कुझु तव्हांजी ज़मीन पैदा कयो आहे, जे ज़मींदार आहियो, पहिरियों अल्लाह ताला फरमायो जे मज़दूर आहियो, ताजिर आहियो, वापारी आहियो, जे तव्हां दुकान हलाइण वारा आहियो,
जेकॾहिं तव्हां कारोबार करण वारा आहियो, तिजारत करण वारा आहियो, जेको तव्हां कमायो था उन मां ख़र्च कयो। वमिम्मा अखरजना लकुम मिनल अर्द, ऐं जेको कुझु तव्हां कमायो आहे, तव्हांजी ॿनी मां थियो आहे, तव्हांजे अनाजनि मां पैदा थियो आहे, उन में बि तव्हांजे अलाह जो हिसो आहे। पंहिंजी ॿनी मझां, पंहिंजे ॿार मझां, पंहिंजे अन्न मझां जेको तव्हांजी ज़मीन मां निकितो, कुझु पंहिंजे लाइ खणो, थोरो हिसो पंहिंजे मालिक जे लाइ रखंदा कयो। कुझु दाणा अलाह जी राह में ॾियो, तव्हांजे कणनि में अलाह क़रार जेतिरे सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झ में आई है कोन आई? सुभान अल्लाह। हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह, सैयदना मूसा कलीमुल्लाह हिकिड़े माण्हू खे ॾिठो, ग़रीब मिस्कीन हुयो, अपाहिज हुयो, वेठो हुयो, कुंड वसायो, मेरा कपिड़ा पातल हुयसि, ऐं गुरबत हाल जे करे अयाद वॾो हुयसि, घणा माण्हू हुयसि घर में पालना परवरिश करण जे लाइ, ऐं मिस्कीनी हुयसि, ग़रीबी हुयसि। सैयदना मूसा कलीमुल्लाह कोहे दूर ते अल्लाह सां कचहरी करण जे लाइ पियो वञे। अर्ज़ कई, हे मूसा, अल्लाह ताला ॾे वञी थो, मूं मिस्कीन जो अल्लाह खे ॾियापो ॾे। मूं अल्लाह जो हिकिड़ो फरियाद खणी वियो, ॿुधा कहिड़ो फरियाद आहे, कि मिस्कीन आहियां, ग़रीब आहियां, हेॾी वॾी हेॾो वॾो अयाल ॾिनो अथई, अल्लाह खे अर्ज़ कर, मुंहिंजा मौला कुझु रिज़्क़ अता कर, कुझु वसत अता कर। ग़रीबी हाल आहे, मिस्कीनी हाल आहे, बचनि खे पालिया या पंहिंजो पेट पालिया, न पहिरण जे लाइ आहे, न खाइण जे लाइ आहे, न पीअण जे लाइ आहे, न अचो आहे, न रहण जे लाइ का जाइ आहे। मूसा अल्लाह खे अर्ज़ कर, महिरबानी कर, मुंहिंजे लाइ कुझु आदमी पैदा कर। सैयदना मूसा कलीमुल्लाह कोई दूर ते आयो, अल्लाह सां गुफ़्तगू कंदे कंदे उन हमरा जो न्यापो ॾिसण विसरी वियो। अल्लाह जी कचहरी, रब जी गुफ़्तगू, माण्हू अल्लाह जो ज़िक्र करे दुनिया में विसरी थी वञे, अल्लाह सां कचहरी पियो करे। जॾहिं मोकिलाए पियो अल्लाह खां, त रब फरमाए, मूसा उन मुंहिंजे बाने जो न्यापो त कोन ॾिनई, मुंहिंजे बाने जो न्यापो ॾिनो हुयो। सुभान अल्लाह। मूसा विसारे सघे थो, मुंहिंजा दोस्तो, अल्लाह विसारे नथो सघे। सुभान अल्लाह। रब फरमायो, भाई चवीस, मूसा तुंहिंजी उमिरि मूं अल्लाह वॾी लिखी आहे, उमिरि तुंहिंजी वॾी लिखी अथमि, ऐं तुंहिंजो रिज़्क़ थोरो लिखियो अथमि, रिज़्क़ कलील लिखियो अथमि। मूसा हाणे हिनजी उमिरि वॾी आहे, रिज़्क़ थोरो आहे, पोइ थोरो 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 रिज़्क़ हिनखे पूरी ज़िंदगी जे लाइ विरहाए ॾियां थो, आराम आराम सां, जीअं उहो पूरी ज़िंदगी हिनजी में पूरी पवे। अल्लाह जी तक़दीर जा फ़ैसिला आहिनि। मूसा कलीमुल्लाह जो न्यापो ॾिनसि। अर्ज़ कई, साईं हाणे हिकिड़ो दफ़ो वरी अल्लाह वटि वञी न, महिरबानी कर, अल्लाह खे अर्ज़ कजां, मुंहिंजा मौला जेको लिखियो अथई हिकिड़ो दफ़ो ॾेई मूंखे महिरबानी कर, मां खाई पी जान छॾायां, पेट भरियां, बचनि खे खारायां, पोइ वरी ज़िंदगी में करे तोखां कोन घुरंदुसि। हिकिड़ो दफ़ो जेको लिखियो अथई सॼी ज़िंदगी में, सो अता फरमा। हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह खे चयो, मौला हे अर्ज़ कयो अथई। अल्लाह ताला फरमायो, चवी मूसा हाणे हिकिड़ो दफ़ो तोखे सॼी ज़िंदगी जो रिज़्क़ ॾियां थो, पर वरी मूं अल्लाह खां न घुरजांइ, बच्चा बुख मरंदई, घर में फाको पइजी वञई, तूं बुख में मरी वञी, मूं अल्लाह खां घुरजांइ न। मूसा कलीमुल्लाह अचे या पूरे अल्लाह ताला हीअं फरमायो आहे, हिकिड़ो दफ़ो खाई त वठां, पी वठां, पोइ जी ॻाल्हि पोइ असां ॾिसंदासीं। इत्तिफ़ाक़ कहिड़ो थियो, जो रब काइनात अहिड़ा असबाब बणाया, जो हिकु ॾींहुं उनखे अल्लाह सॼी ज़िंदगी में माल जा ढेर अदा फरमाए छॾिया। जेका रोज़ी लिखियल हुई सा हिकिड़े ॾींहुं अची वई। हिन हमरा छा कयो, जो उहो माल, मिल्कियत, अन्न, अनाज पाण खाधई, बचनि खे खाराई, पाण पातई, बचनि खे पहिराई, बाक़ी जेको बचो सो समूरो अल्लाह जी राह में ख़राब करे। शाम थी, रात जो पहर जो सुम्हण जो टाइम जो, घर में हिकिड़ो ढेलो, हिकिड़ो रुपयो दिरहम न छॾे, हर शइ अल्लाह जी राह में ख़राब करे छॾे। जॾहिं सुबुह थियो, कल्ह जेको मिलियो हो उन खां ॿीणो अल्लाह हुनजे दरवाज़े वरी ॿिए ॾींहुं ईअं कई, जो छा शइ मिली उहा ख़ैरात करे छॾे। तव्हांजो साईं अमीर थी वियो, एतिरो पैसो, एतिरी दौलत, एतिरो माल, जो शहर में पड़ो हली वियो आहे, केर बि घर में ग़रीब मिस्कीन जेको आहे मानी न ठाहे, हिते दस्तरख़्वान लॻल आहे, पाण बचो, मानी खाओ, पाणी पीओ, ऐं मूं फ़क़ीर खे दुआऊं ॾींदा वञो। कुझु महीननि खां बाद में सैयदना मूसा कलीमुल्लाह जो हुनजे घर खां गुज़र थियो। मूसा कलीमुल्लाह जो सुभान अल्लाह, हे जेको मिस्कीन हुयो, अल्लाह फरमायो हुयो त हिनखे रिज़्क़ थोरो लिखियो अथमि, उमिरि वॾी लिखी अथमि, एतिरो रब ॾिनो अथसि,
अथस जो पान त खाए पियो राजन के खाराए पियो। मूसा जे अर्ज़ के मुंहिंजा मौला तुंहिंजा फैसला अजीब आहिनि। तो हीअं फरमायो हुयो हे बुखियो रहंदो उञो रहंदो ज़िंदगी वॾी अथसि। अल्लाह ताला फरमायो हा मूसा मूं तक़दीर इहा ई लिखी हुई, मूं हिन जे लाइ लिखत इहा ई कई हुई, पर मूसा हिन बाने मूं अल्लाह सां सौदो कयो हुयो, हिन बाने मूं रब सां हिकिड़ो वापार कयो हुयो, हिकु तिजारत मूं अल्लाह सां कई हुई जो जेको मूं अल्लाह ॾिनो हिनखे हिन पंहिंजो माल मूं अल्लाह खे वापसि मोटाए ॾिनो। मूं अल्लाह जे नाले ते ख़ैरात कयो। मूसा मां अल्लाह खे एहसान रखंदो न आहियां। हाणे जे सॼी ज़िंदगी ईअं कंदो रहंदो, हर रोज़ ॿिए ॾींहं खां पहिरें ॾींहं खां 10 गुना वधीक अदा फरमाईंदोसांस। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो पोइ ख़बर इहा पई अल्लाह वधाईंदो उन्हनि खे आहे जेके अल्लाह जी राह में ख़ैरात करण वारा। मुंहिंजे मुर्शिद दिलमर साईं जो शेर आहे, ख़ैरात करण वारा रब तोखे वधाईंदो, ख़ैरात करण वारा रब तोखे वधाईंदो, जे कूण हिते ॾींदे तॾहिं तोखे ॾींदो। ओ हिकु गिरह जे खाराई हज उम्रे जो अजुर, अल्लाह हिकु गिरह हुजे खाराई हज उम्रे जो अजुर, जन्नत थी मिले उनखे प्यासन खे पियारींदो, जन्नत थी मिले उनखे प्यासन खे पियारींदो। मदीने वाले साईं फरमायो असखी हबीबुल्लाह, सखी अल्लाह जो दोस्त आ। असखी करीब मिनल्लाह करीब मिनन्नास करीब मिनल जन्नत बईद मिनन्नार। सखी अल्लाह जे करीब आ, माण्हुनि जे करीब आ, सखावत करण वारो जन्नत जे करीब आ, वबईद मिनन्नार। ऐं सखी खे अल्लाह ताला दोज़ख खां परे करे छॾींदो आहे। इत्तक़ू अन्नार, जहन्नम खां बचो। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह कीअं दोज़ख खां बचंदासीं? नबी साईं फरमायो हलो बेशक तमरिन, भली घणे खजूर जी हिकिड़ी ॻड़ी छो न हुजे, सा अल्लाह जी राह में ख़ैरात कयो। अल्लाह ताला खजूर जी ॻड़ी जे सदके तव्हांखे जहन्नम जी बाहि खां ओट बणाए छॾींदो आहे। सुभान अल्लाह। मुझे दिल पर नबी फरमायो, तिरमिज़ी शरीफ की हदीस आ, सदक़तु तुत्फ़िउ ग़ज़ब रब्ब, अल्लाह जी राह में ख़ैरात करण, रब जी राह में ख़र्च करण, सदको ॾियणु अल्लाह जे ग़ज़ब खे टारे छॾींदो आहे, कहर खे टारे छॾींदो आहे। ओ फज़लाबाद वारो, ओ मातली वारो, जे चाहियो था अल्लाह तव्हां ते राज़ी रहे, रब जो ग़ज़ब नाज़िल न थिए, गुनाहनि जे करे उताब में न पऊं, अल्लाह जे दमर में न पऊं, क़यामत जे ॾिहाड़े रब जी रहमतुनि जे साए में हुजऊं, अल्लाह जी राह में ख़ैर करण वारा थियो, ख़र्च करण वारा थियो, अल्लाह पंहिंजे ग़ज़ब खां तव्हांखे पंहिंजी रहमत जी लपेट में वठी छॾींदो। ख़ैरात तव्हांजी परेशानी जो इलाज आहे, ख़ैरात तव्हांजे मर्ज़नि जो इलाज आहे। अहिड़ो मर्ज़ जेको डॉक्टर इलाज नथा करे सघनि, दाऊ मर्दाकुम बिसदक़ते, नबी जो फरमाइश ख़ैरात कयो, सदको कयो, अल्लाह ताला तव्हांजे बीमारियुनि जी दवा कराए छॾी आहे। सुभान अल्लाह। इन सदक़त लतुत्फ़िउल ख़तीअत कमा युत्फ़िउल माउ अन्नार,
नबी से फरमायो सदको खैरात अल्लाह जी राह में खर्च करण तव्हांजे गुनाहनि खे ईअं धोई साफ़ करे छॾींदो आहे तव्हांजा गुनाह ईअं ई उहो सदको खैरात मेटे छॾींदो आहे जे बरंदड़ बाहि ते पाणी विझो बाहि बुझामी वेंदी आहे विसी वेंदी आहे अल्लाह ताला खैरात करण वारे जा गुनाह ईअं बख़्शे माफ़ करे छॾींदो आहे वरी जो सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो कुल्लु इम्रिइन फी ज़िल्ल सदक़तिही हत्ता युक़दा बैन अन्नास क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला जॾहिं माण्हुनि खे जमो कंदो त हर कंहिं माण्हू जे मथां हुनजो सदको ऐं ख़ैरात सायो करे बीहंदा जेसी माण्हुनि जा फैसला न थींदा जन्नती जन्नत में न वेंदा जहन्नमी जहन्नम में न वेंदा जेसी अल्लाह ताला फैसला न करे वठंदो सिज कानी बराबर हेठि लही ईंदो माण्हू सिज जी तपश में बिजरंदा पचंदा कुड़ंदा कढ़ंदा पर जेको खैरात करण वारो आहे रब जी राह में ॾियण वारो आहे अल्लाह जी राह में ख़र्च करण वारो आहे क़यामत जे ॾिहाड़े उथंदो इहो सदको इहो खैरात उन ते सायो करे साइबान करे छांव करे उनखे अल्लाह जे उन महशर जे मैदान जे अज़ाब खां बचाइण वारो बणिजी वेंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झ में आई आहे सुभान अल्लाह मन कान फी हाजत अखीहे जेकॾहिं को माण्हू के भाउ जी हाजत पूरी करे उन ते ख़र्च करे के मुस्लमान जी हाजत रवाई करे कान अल्लाह फी हाजतिही त अल्लाह ताला वरी उन जूं समूरियूं हाजत पूरियूं फरमाए छॾींदो सुभान अल्लाह जेको ॿियनि जूं मोहताजूं लाहिण वारो आहे ॿियनि जा दुख लाहिण वारो आहे तुंहिंजो को मददगार हुजे न हुजे रब तो फरमाए मोहताज खां मां अल्लाह तोखे बचाईंदुसि मिस्कीनी खां मां अल्लाह तोखे बचाईंदुसि तुंहिंजे ॾुखनि दर्दनि जो इलाज मां अल्लाह पाण कंदुसि शर्त इहो आहे त मुंहिंजी मखलूक ते तूं ख़र्च करण वारो बणिजी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झ में आई अरे कोन आई ओ ख़र्च कबो अरे कोन कबो खैरात कबी अरे कोन कबी हदीस तो घणी पर टाइम थोड़ो आहे समय ना घणी के ॾिसो पिया तवज्जो ॾियो मूंखे रमज़ान में ॿियो त खैरात करणी आहे पर भले में भली खैरात जो तरीक़ो मुंहिंजे दिलि पर नबी फितरे जी सूरत में ॿुधायो फितरो मदीने वारे साईं फरमायो फितरो तव्हांजे रोज़नि खे पाक कंदो रोज़े साईं माण्हू केॾीमहिल बदनज़री थी वई केॾीमहिल कूड़ ॻाल्हाइजी वियो केॾीमहिल कहिड़ी ग़ीबत थी वई रोज़े जी हालत में को अहिड़ो अमल थी वियो जेको रोज़े खे मकरूह करे थो नबी साईं फरमायो तव्हां फितरो अदा कयो अल्लाह तव्हांजे रोज़नि खे पाक बणाए छॾींदो सुभान अल्लाह जेको साहिब निसाब आहे साहिब सरवत आहे सदका फितर अदा नथो करे तो उनजा रोज़ा आसमान ज़मीन जे विच में डंगरी वेंदा क़बूल न थींदा आहिनि अवल फितरो ॾियो अल्लाह ताला तव्हांखे उनजो अजुर अता फरमाईंदो तव्हांजा रोज़ा ऐं नमाज़ूं क़बूल फरमाईंदो सुभान अल्लाह भले में भली खैरात रमज़ान जी आहे फितरो अदा करणु रमज़ान में असांजे हिन मातरी शहर जे लाइ मूं तहक़ीक़ कई आहे पुछां कई आहे जेके रेट वठंदा आहिनि 220 रुपया सदके जो आहे क़ीमत आहे 220 रुपया असांजे मातरी शहर ॿाहिरि ॿिया शहर जेके आहिनि उहे पंहिंजे हिसाब सां वञी पुछा कनि असांजे मातरी में 220 रुपया कणिक जे हिसाब सां सुठी कणिक जेका खाइण वारी आहे उनजे रेट जे हिसाब सां 220 रुपया हर मुस्लमान ते जेको साहिब निसाब आहे उन ते फितरो जे ते फर्ज़ आहे 220 रुपया हर माण्हू अदा कंदो पंहिंजे लाइ अदा कयो पंहिंजा ओ थन ॿिया ॿार जेको आहे न ईद उल फितर खां जे चंड ॾिसण खां हिकिड़ो ॾींहुं या अधु कलाक अॻु में इफ़्तारी खां 15 मिंट अॻु में जेकॾहिं ॿार ॼमी पियो त उनजो फितरो अदा करणो पेट वारे ॿार जो फितरो न आहे सम्झो था
नाबालिग ॿार जो फितरो हुनजे पीउ जे मथां आहे, उहो पीउ हुनजो अदा कंदो। नाबालिग ॿार जो फितरो हुनजो अबो अदा कंदो। बाक़ी बालिग ॿार आहिनि, कमाइण वारा आहिनि, न्याणी आहे, शादीशुदा आहे, उहा पंहिंजे मुड़ुस जे ज़िम्मे आहे। जेको पुटु आहे पाण कमाइण वारो आहे, पाण कमाए थो, दुकान हलाए थो, तिजारत करे थो, उहो पंहिंजो फितरो पाण अदा कंदो। नाबालिग ॿार या ज़ाल जेका तव्हांजी किफ़ायत में आहे, ज़ाल ख़ुदि कफ़ील न आहे, अहिड़ी ज़ाल असांजे मुआशरे में तक़रीबन औरतूं जेके पंहिंजी ज़ाल पंहिंजे मुड़ुसनि जे तहत आहिनि, पाण कमाइनि नथियूं, औरतूं जेके ख़ुदि कफ़ील न आहिनि, मुड़ुसनि जे ज़िम्मे आहिनि, उन्हनि जो फितरो तव्हांखे अदा करिणो आहे। पर जेकॾहिं का औरत आहे जेका पाण ख़ुदि कफ़ील आहे, मुड़ुस जो खां अलावा कमाइण वारी आहे, उनजो फितरो मुड़ुस जे मथां फ़र्ज़ु न आहे। तव्हां मां हर मुस्लमान ते फितरो फ़र्ज़ु आहे। ऐं मदीने वारे साईं फरमाया फितरे ॾियण जो तरीक़ो ई आहे जो सभई पैसा गॾाए के हिकिड़े ई मिस्कीन खे ॾियो, जीअं उहो ख़ैरात मां उन फितरे मां फ़ाइदो हासिल करे ईद जी ख़ुशी हासिल करे। जेकॾहिं टोड़े टोड़े ॾींदो 220 रुपया पंहिंजे पुट जा हिकिड़े माण्हू खे ॾिनव, 220 रुपया ॿिए माण्हू खे ॾिनव, ईअं बि जाइज़ आहे, को हर्ज न आहे, फितरो अदा थी वेंदो। पर भलो फितरो इहो आहे जो समूरो फितरो के अहिड़े मिस्कीन खे ॾियो, मुहताज इंसान खे ॾियो, जंहिंजो घर उन फितरे जे सूरत में रमज़ान में हली वञे, उनजी ईद सवली थी पवे। मिसाल तौर तव्हांजा घर जा भाती 5000 रुपया थींदा, जे 5000 रुपया के हिकिड़े मिस्कीन खे ॾींदो त उनजो फ़ाइदो थींदो की कोन थींदो? जेकॾहिं टोड़े टोड़े ॾींदो, हिकिड़ो 100 रुपया हुनखे ॾियो, 200 रुपया हुनखे ॾियो, अदा थी वेंदो, फितरो अदा थी वेंदो। पर मोहताज फ़ाइदो हासिल न करे सघंदा। असल में फितरे ॾियण जो मक़सदु इहो आहे त मथां ईद उल फितर अचे थी। अलाह ताला ख़ुशी जो ॾिहाड़ो बणायो आहे। अमीर माण्हू तव्हां त भला कपिड़ा पायो, पर तव्हां अहिड़नि मिस्कीननि जी सार लहो जेके मिस्कीन ईद नथा करे सघनि, तव्हांजे फितरे जे सदके उनजे ज़रिए अलाह ताला उन्हनि जे घर में ख़ुशियूं पैदा फरमाए। मुंहिंजा दोस्तो ख़ैर ख़ैरात करण वारा जो फितरे खां अलावा माण्हू ईअं न चवे साईं फितरो अदा थी वियो, मूं रमज़ान में ख़ैरात करे छॾी। न, रमज़ान में सहरी करायो, इफ़्तारी करायो, ग़रीबनि ॾे हली वञो, कंहिंजे लाइ साईं मुंहिंजा ख़ुशी जो बाहिस बणिजो। जेके रोज़ेदार आहिनि तव्हांजे ॻोठ में, तव्हांजे शहर में मिस्कीन आहिनि, ग़रीब आहिनि, उन्हनि ताईं राशन पहुचायो, उन्हनि ताईं ख़र्चु पहुचायो। अॼुकल्ह घुरण सुवाल करण वारा माण्हू घणा थी विया आहिनि। घणा हिकिड़े घड़ी में 200-300 माण्हू घुरण वारा अचनि था। हर घुरण वारो तक़रीबन मोहताज न आहे। तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे मुहल्ले में मोहताज केरु आहे, हर कंहिंखे पतो पवे थो त मोहताज केरु आहे, मिस्कीन केरु आहे। उनजी हली वञी सार लहो, उन ते ख़र्च कयो, अलाह ताला तव्हांखे उनजो अञा वधीक अजर ऐं सवाब अता फरमाए। अल्लाह ताला शान अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। बारकल्लाहु ली व लकुम फिल क़ुरानिल अज़ीम व नफ़अनी बिमा फ़ीहि मिन ज़िक्रिल हकीम। अक़ूलु क़ौली हाज़ा फस्तग़फिरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फिरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तग़फिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरहम उम्मती बि उम्मती अबू बकर व अशद्दुहुम फी अम्रिल्लाह उमर व अहयाहुम उस्मान व अक़दाहुम अली व सय्यिद शबाबि अहलिल जन्नति अल हसन वल हुसैन व सय्यिदतुन निसाइ अहलिल जन्नति फातिमा व सय्यिदुश शुहदाइ हमज़ा। अल्लाहुम्मा इग़फिर लिल अब्बास। इबादल्लाह क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरानिल करीम व किताबिहिल अज़ीम फी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। قال النبي صلى الله عليه وسلم من صلى علي مرة صلى الله عليه 10 مرات اللهم صل على محمد وآل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وآل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم أيد الإسلام والمسلمين، اللهم أيد الإسلام والمسلمين، اللهم انصر الإسلام والمسلمين وارفع راية الجهاد والدين. اللهم كل من أرادنا وأراد المسلمين بسوء فأشغله بنفسه واجعل قيده في نهره واجعل تدميره في تدميره. اللهم عليك بأعداء المسلمين
اللهم شتت شملهم وفرق جمعهم وكسر شوكتهم وزلزل أقدامهم ودمر ديارهم. اللهم أرنا عجائب قدرتك يا رب العالمين. اللهم إنا نسألك الهدى والتقى والعفاف والغنى. اللهم إنا نعوذ بك من الهم والحزن والبخل والجبن وضلال الدين وقهر الرجال. اللهم تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم. عباد الله رحمكم الله، إن الله أمركم بالعدل والإحسان، إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. اذكروا الله العظيم الجليل الجبار يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أعز وأجل وأتم وأكبر والله يعلم ما تصنعون.